गडियल हुकूमत जुड़ी त नवाज़ लीग या PTI जो साथ न ॾींदसि। मां साहब जे किरदार मां वॾो मायूस आहियां, इन करे वेठा वधी विया आहिनि। जेकॾहिं नवाज़ शरीफ खे पुराणी सियासत करणी आहे त मां संदसि साथ न ॾींदसि। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो BBC खे इंटरव्यू सन चवणु आहे त लेवल प्लेइंग फील्ड सदाईं मसइलो रहियो आहे। मुस्लिम लीग नून ऐं PTI वारा पुराणी सियासत करणु चाहिनि था। अहिड़ी सियासत खे नाकाम थींदे ई ॾिठो आहे। आम चूंडूं 8 फरवरी ते ई थींदियूं, कंहिंखे बि शक में न रहणु घुरिजे। दहशतगर्दी ऐं सिक्योरिटी चैलेंजेस जे बावजूदि इलेक्शन जो अमल न रुकजंदो। दहशतगर्दी चूंड अमल जी सभ खां वॾी दुश्मन आहे। चूंडुनि में रंडक विझंदड़ अंसरनि सां पाक फौज जी मदद सां सख़्ती सां मुंहुं ॾिनो वेंदो। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा जी सहाफ़ियुनि सां गैर रस्मी ॻाल्हि ॿोल। इलेक्शन कमीशन जे इजलास दौरान ख़ैबर पख्तूनख्वा ऐं बलोचिस्तान में अमनो अमा जी बिगड़जंदड़ सूरतहाल जे हवाले सां गौर वीचार कयो वियो। ख़बर आहे त कुझु क़ुवतूं पीपल्स पार्टी खे निशानो बणाए रहियूं आहिनि। बलोचिस्तान में PP खे निशानो बणायो पियो वञे। उहे क़ुवतूं नथियूं चाहिनि त बलोचिस्तान ऐं वफ़ाक़ में PP हुकूमत ठाहे। हिननि खे ख़बर आहे त PP जो जियालो हुकूमत में आयो त संदनि साज़िशूं नाकाम थी वेंदियूं। असां समूरियुनि क़ुवतुनि जो मुक़ाबिलो करण लाइ तयारु आहियूं। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो खुज़दार में जलसे खे ख़िताब। संदसि चवणु आहे त PP अकेली जमायत आहे जेका बलोचनि खे संदनि हक़ ॾियारे सघे थी। दहशतगर्दी हिकु भेरो वरी नफ़रत ऐं विरासत वारी सियासत सबब कर खणी रही आहे। सवाद वारा हिकु शख़्स जे ॾटे में कीअं अची विया? इन शख़्स सवाद सां 1 करोड़ नौकरियूं ॾियण जो वाइदो कयो हो। कंहिंखे 50 लख घरनि मां हिकु घर बि मिलियो। KP जे माण्हुनि खे धोखो ॾियण ते उन शख़्स खे शर्म अचणु घुरिजे। मुस्लिम लीग नून जे क़ाइद नवाज़ शरीफ जो सवाद में जलसे खे ख़िताब। नवाज़ शरीफ जी सियासत ख़त्म करण लाइ घणा माण्हू आया। नवाज़ शरीफ जॾहिं मोटी आयो त मीनार पाकिस्तान में पूरी आवाम सां साझियां कई। नवाज़ शरीफ जिते वेंदो आहे उते आवाम जो समन हूंदो आहे। जंहिं माण्हुनि खे चोर चोर कयो उहो अॼु पाण सभ खां वॾो चोर निकितो। मुस्लिम लीग नून जी चीफ ऑर्गेनाइज़र मरियम नवाज़ जो सवाद में जलसे खे ख़िताब। मुल्क जे मसइलनि जो हल शफ़ाफ़ चूंडुनि में आहे ऐं जमहूरियत में ई मुल्क जी बका आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी नफ़रत ऐं विरासत जी सियासत जो ख़ात्मो चाहे थो। अवामी सियासत रुगो पीपल्स पार्टी करे रही आहे। PP अखबार शर्जील इनाम मेमर जी हैदराबाद में आजिज़ धामरा ऐं JUP सरबराह अबू अल खैर मोहम्मद ज़ुबैर सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस। शर्जील इनाम मेमर जो चवणु आहे त PTI ऐं नून लीग माज़ी मां सबक़ नाहे सिखियो। पीपल्स पार्टी सियासी इंतकाम ते यकीन नथी रखे। इलेक्शन मुलतवी थियण जा रुगो अफ़वाह आहिनि। JUP सरबराह अबू अल खैर मोहम्मद ज़ुबैर पंहिंजनि उम्मीदवारनि खां PP जे हक़ में हथ खणाइण जो ऐलान करे छॾियो। ॿियूं जमायतूं इक़्तिदार लाइ सोचींदियूं आहिनि। पीपल्स पार्टी रुगो आवाम लाइ सोचींदी आहे। आवाम जूं ॾुखियायूं असांजूं ॾुखियायूं आहिनि। सां गॾु मुल्क खे गैस ॾींदो आहे पर पाण गैस खां महरूम आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी आवाम खे हक़ ॾियारणु चाहे थो। इक़्तिदार मिलियो त ग़रीबनि खे 30 लख घर ठाराए ॾींदासीं। मालिकाना हक़ बि ॾींदासीं। शहीद बेनज़ीर भुट्टो जी न्याणी आसो भुट्टो ज़रदारी जो सांगड़ खां पोइ खिपरे में पार्टी कारकुननि खे ख़िताब। ऐं कराची जे सोराब ॻोठ वारे इलाइक़े में फ़ौरन जी फायरिंग। हिकु ॼणो मारिजी वियो, 2 शहरी ज़ख़्मी। शहरुनि फायरिंग कंदड़ 3 फ़ौरन खे पकिड़े वरितो। हिकु फ़रार थियण में कामयाब।